जी नाज़रीन, प्रोग्राम आख़िर छा कजे में आऊं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजे हाज़िर आहियां। नाज़रीन, ॻाल्हि कंदासीं त नैब इस्लामाबाद हाई कोर्ट में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे बरियत ख़िलाफ़ 4 अपीलूं वापसि वठण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं नैब जेके इस्लामाबाद हाई कोर्ट में अपीलूं दाख़िल करायूं हुयूं उहे वापसि वठण जी दरख़्वास्त पिणु दाख़िल कई वई आहे। ॿिए पासे क़ौमी असैम्बली जो इजलास थियो आहे। क़ौमी असैम्बली में दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ सिवात वारो मामिलो उथारियो आहे। सिवात जे हवाले सां सिवात में जेका ॿीहर दहशतगर्दी कर खणे पई उन जे हवाले सां या ख़ासि तौर ते जेको पाक अफ़गान सरहद आहे, रोज़ानो सरहद पार खां हमला थियनि था, पोइ असांजा जवान शहीद थियनि था। बलूचिस्तान जी सूरत हाल आहे ऐं उन सां गॾोगॾु नेशनल एक्शन प्लान ते केतिरो अमल थिए पियो न पियो थिए, पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं इस्लामाबाद आवाज़ न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि कुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। कुर्बान साहब, प्रोग्राम में भली कार चवां थो। जी वॾी महिरबानी तव्हांजी अली रज़ा। कुर्बान साहब, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जे बरियत ख़िलाफ़ जेके नैब 4 दरख़्वास्तूं दाख़िल कयूं हुयूं, 4 अपीलूं, उहे वापसि वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां कहिड़ी सुध पई आहे, अव्हांखे छा चवंदा? जी अली रज़ा, बिल्कुलु नई डेवलपमेंट आहे, पर नई डेवलपमेंट बि नथा चई सघूं। हिते पाकिस्तान में मसइलो इहो थींदो आहे त रियासत जी पॉलिसी कोन हूंदी आहे। ऑलमोस्ट हुकूमती पॉलिसियूं हूंदियूं आहिनि, जीअं हुकूमतूं तब्दील थींदियूं त रियासत जे इदारनि जी पॉलिसी बि तब्दील थी वेंदी आहे। उहा नेब हुजे, FI हुजे, ॿिया इदारा हुजनि, त हाणे बि इन इहो तसलसल आहे जीअं नेब कानून में तरमीम थी आहे या हुकूमत तब्दील थी आहे त FIA जेको नेब जी जेका पॉलिसी आहे केसनि जे हवाले सां, इन्वेस्टिगेशन जे हवाले सां, उहा तब्दील थी आहे। ही बि उन सिलसिले जी कड़ी आहे। नेब इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्तूं दाख़िल करायूं आहिनि त जेके अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी बरियत के ख़िलाफ़ जेके उनखे चैलेंज करण लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं, उन्हनि खां असां तौबा ताइब था थियूं, उहे वापसि पिया वठूं ऐं उन तनाज़ुर में नेब इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। त इहो ई मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि इहा न आहे त सदर अॻूणो सदर आसिफ ज़रदारी ॾोही आहे न आहे। इन जो फ़ैसिलो करणो आहे कोर्ट अदालतुनि खे, रियासत जे इदारनि खे। पर असांजी ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त 6 महीननि में जेकॾहिं रियासती पॉलिसी या रियासती इदारे जी पॉलिसी तब्दील थी वञे त मुंहिंजे ख़्याल में असांजे मुल्क में जेके बि ऑलमोस्ट मसाला आहिनि उहो इन करे आहिनि त असां वटि रियासत जी पॉलिसी में कोई तसलसल न आहे हूंदो या इदारनि में। जीअं हुकूमत तब्दील थिए थी त उन जूं पॉलिसियूं तब्दील थी थियूं वञनि, सभु कुझु तब्दील थी वञे थो, जंहिंजे करे तव्हांखे कंहिं बि मामले ते आउटपुट नथो मिले, उन नतीजा ऐं इत्साफ़ वारो अमल बि इन हाणे सूरत हाल उनजी ईअं आहे जंहिंजी पाण ॻाल्हि कयूं पिया। सही, मतिलबु कुर्बान साहब, पाण इनखे ईअं चई सघूं था त जेको अवाम आहे उहो वीचारो सूरनि में आहे। पोइ PTI जी हुकूमत हुजे, इतिहादी हुकूमत हुजे या कंहिं बि हिकिड़ी पार्टीअ जी हुकूमत हुजे, पर अवाम जे लाइ पॉलिसियूं साॻियूं ई आहिनि। महांगाई साॻी बरक़रार रखणी आहे, अञा हुन में वाध थियणी आहे। बाक़ी जेको रिलीफ आहे या जेकॾहिं एहतिसाब इंतकाम वारी सूरत में हुयो त मुमकिन आहे त हाणे उहो इंतकाम वारो सिलसिलो बंदि कयो वियो हुजे। पर पोइ इहा शइ त कुर्बान साहब वाज़िह थी वई त जेको एहतिसाब आहे उन जे नाले ते पोइ PTI सां जॾहिं एहतिसाब थिए थो त उहा चवे थी इंतकाम थो थिए, जॾहिं पीपल्स पार्टी सां एहतिसाब थिए थो त उहा चवे थी, मुस्लिम लीग नून जो एहतिसाब थिए थो त उहा थिए थी। त एहतिसाब इंतकाम ॼण त ॻाल्हि साॻी वञी बीठी आहे। कुर्बान साहब, ॿियो इन सां गॾोगॾु हिकिड़ो सुवाल मां ॻंढींदुसि त असां वटि सालनि जा साल जांच हले थी पर कुझु साबित नथो थिए, इहो बि त हिकिड़ो वॾो अलमियो आहे। कुर्बान साहब, अली रज़ा, पाण इहा ई ॻाल्हि पे कई त आवाम जे लाइ पॉलिसियूं हिन रियासत में हूंदियूं कोन्हनि। उहे डे टू डे जा मसाला हूंदा आहिनि, हल्का फुल्का बोझ थी वई, दरबदर थी आहे, ख्वार थी आहे, उन ते तव्हां असेंबली में बसि 4 तकरीरूं करे वरितियूं ऐं कोई BISP जे मार्फत कुझु पैसा ॾेई वरिता, उन खां पोइ सिर्फ़ु आई वाश थींदी आहे। तव्हां रुगो पंहिंजो पाण खे ॾेखारियो था असेंबली फोरम ते, इन्हनि ते त असांजो अवाम लाइ हा थो फाटे। असुल में पॉलिसी हूंदी कोन्हे, जंहिंजे करे अवाम खे कोई हींअर ताईं 75 सालनि जी ज़िंदगी में रियासत जे क़याम जो को फल न आहे मिलियो। बाक़ी पॉलिसियूं हूंदियूं आहिनि डे टू डे जूं, उहे अशराफिया जे लाइ हूंदियूं आहिनि, हुकुमरान तबिके लाइ हूंदियूं आहिनि, जंहिंजी पाण ॻाल्हि कयूं था। पाण सवेर बि इहा ई ॻाल्हि कई त नेब 6 महीना अॻु में नेब वटि FIA वटि
सही हींअर हुकुमरान जमात जा अॻवान मरियम नवाज़ हुजे, अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी हुजे, ख्वाजा आसिफ हुजे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हुजे, उहे ॾोहारी हुया, उन वटि सबूत बि हुया ऐं कुझु मुख़्तलिफ़ फोरमनि ते उनखां पुछाणो बि थिए पियो, पर 6 महीननि में सभु कुझु तब्दील थी वियो। सही 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 बिल्कुलु। पर कुर्बान साहब नेब वटि जेके बि मुलज़िम हुया मुबैना हाणे पाक साफ़ थी विया, पाक साफ़ थी विया। त मां इहा ई ॻाल्हि कयां पियो त ही जेको बि असांजे रियासती इदारनि जो बदकिस्मती सां जेको उन्हनि ते इन्फ्लुएंस आहे उन सूरत हाल इहा पैदा कई आहे त हाणे माण्हुनि जो रियासती इदारनि ते इतबार न आहे रहियो। सही कुर्बान साहब बिल्कुल सही था चओ। हुजे ॿिया इदारा हुजनि छो त माण्हुनि खे ख़बर पइजी बिल्कुल बिल्कुल अवाम जेको आहे रियासती इदारा तब्दील थियनि था, पॉलिसी तब्दील थिए सही 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 सभिनि खे हर कंहिंखे ताक़तवर खे छुटकारो मिले। सही। अच्छा कुर्बान साहब मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं अचे पियो? जी जी हाँ कुर्बान साहब पाण हाणे क़ौमी असेंबली जे इजलास ते ॻाल्हायूं था। बाक़ी जीअं बिल्कुलु तव्हां सही था चओ त अवाम सभु ॼाणे थो, अवाम खे सभु ख़बर आहे। ऐं हाणे पाण क़ौमी असेंबली वारे इजलास ते ॻाल्हि ॿोल कयूं था त दिफ़ा वारो वज़ीर वक़्तनि फ़वक़्तनि इहा साॻी ॻाल्हि चवंदो अचे थो त सिवात में दहशतगर्द ॿीहर अची विया आहिनि, हालतूं ॿीहर ख़राबु थियण वञी रहियूं आहिनि, बॉर्डर जी सूरत हाल जेका आहे उहा तव्हांखे पाण खे ख़बर आहे। त हाणे नेशनल एक्शन प्लान जे हवाले सां जेकॾहिं पाण ॻाल्हि ॿोल कयूं त सिंध एपेक्स कमेटी या सूबाई एपेक्स कमेटियूं जेके हुयूं उन्हनि जा बि इजलास थींदा हुया, हाणे बि थियनि था, पर एॾो को उन्हनि जो को ॼण त को आउटपुट नज़र न ईंदो आहे। त नेशनल एक्शन प्लान ते अमल छो न पियो थिए? पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वज़ीर अॻवान चेयरमैन सभु उहे असेंबली ऐं ऐवाननि में बि इहा साॻी ॻाल्हि उथारींदा रहनि था त नेशनल एक्शन प्लान ते अमल कयो वञे, पर उन ते अमल नथो थिए। उन जा कहिड़ा कारण लॻनि था तव्हांखे कुर्बान साहब? अली रज़ा माना ॾाढी अजीब सूरत हाल आहे हिन हुकूमत जी या पाकिस्तान जे कंहिं बि हुकूमत जी। उन हवाले सां अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान छा चवे पियो उहो हाल में आश्कार आहे, तव्हां ॿुधो पिया, असां ॿुधूं पिया, आवाम बि सम्झे थो। हाणे जेका खिल जोगी ॻाल्हि आहे त ही दिफ़ा जो वज़ीर आहे ख्वाजा आसिफ, ही ॿियो टियों भेरो इहा ॻाल्हि करे थो क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिलनि ते अमल दरामद। उन सां गॾोगॾु अॼु बलोचिस्तान जे सूरत हाल मिसिंग पर्सन जे हवाले सां हुन सचाई कमीशन जे क़याम जी बि ॻाल्हि कई आहे ऐं उन सां गॾोगॾु हू जेको नेशनल पार्क मुल्तान वारो वाक़ियो आहे जिते लाश मिलिया आहिनि उन्हनि जी जांच जी बि ॻाल्हि करे थो। इहे सभु मुतालबा आहिनि दिफ़ा वारे वज़ीर जा। हाणे सवाल इहो पैदा थो थिए त दिफ़ा वारो वज़ीर इहे मुतालबा कंहिंखां थो करे? हू काबीना जो हिसो आहे, हू सीनियर वज़ीर आहे, जेके बि लाॻापियल मामला जेके हू डिस्कस करे थो, मुतालबा करे थो, उहो हुनजे मिनिस्ट्री जे अंदर अचनि था। त सवाल इहो पैदा थो थिए त पोइ हुकुमरानी केरु पियो करे? ही वफ़ाक़ी हुकूमत, काबीना मेंबर, उनजा सीनियर अॻवान बि असेंबली जे फ्लोर ते मुतालबो कनि था त पोइ हुकुमरानी कंहिंजी आहे, हुकुमरान केरु आहे? इहो वॾो सवाल आहे हिन रियासत में, हिन हुकूमती दौर में ऐं पाकिस्तान जे मौजूदा निज़ाम में। त माना अॻूणो वज़ीर आज़म चए थो त मुंहिंजी हुकूमत कोन हुई ऐं बाक़ी मां हरू भरू ॾिठो थियुसि, ऐं हाणे दिफ़ा वारो वज़ीर साॻी ॻाल्हि करे पियो त मुतालबा थियनि पिया, मुतालबा कंहिंखां थियनि पिया, इहो उनजी वज़ाहत उहो ई करे सघनि। बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी कुर्बान साहब। नाज़रीन प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।